रहते देरो भर सां ॻोठ साथी खान बोज़दार में सोलर प्लेट मां बाहि लॻण सबबि टिनि पोरियतनि जा अझा सड़ी विया। नूरल बोज़दार, नादर बोज़दार समेत टिनि घरनि खे बाहि लॻी वई। घरनि में पयल घरेलू सामान, अनाज, हंध खटियूं, रोक रक़म ऐं मोटरसाइकिलुनि जे काग़ज़नि समेत हथियारनि जा लाइसेंस बि सड़ी विया। मुतासिर पंहिंजनि मासूम बचड़नि समेत खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठियल आहिनि। यूसी चेयरमैन समेत हुकूमती नुमाइंदनि मुतासिरनि जी का सार न रधी आहे। इन ई हवाले सां मुतासिर नूरल ऐं नादिर बोज़दार जो चवणु हो त असां सारियुनि जे लाबारे थी वियल हुयासीं त घर मथां सोलर पैनल प्लेट जी तार खे बाहि लॻण बाद बाहि घरनि खे भकोड़े वई। ॾिसंदे ई टई घर सड़ी विया। इन्हनि घरनि में पयल हंध, खटूं, कपड़ा, अनाज, रोक रक़म, सोन, घरेलू सामान, थांव ऐं मोटरसाइकिल जे काग़ज़नि समेत हथियारनि जा लाइसेंस बि सड़ी विया। हुननि हुकूमत ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी मदद कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।